पुलिस के आज़ाद कोन था छॾनि त अगरि पुलिस खे फुल फ्लेज छॾनि तव्हां यकीन कयो असांजे पुलिस डिपार्टमेंट में अहिड़ा ऑफिसर भी आहिनि सभई भला भी न आहिनि सभई ढिला भी न आहिनि अहिड़ा मुड़ुस माण्हू भी आहिनि जो इन्हनि जे निड़ीअ ते लत ॾेई इन्हनि खां सभु कुझु वातमो कढंदा जेके इन्हनि पैसा खाधा अहिड़ा ऑफिसर भी आहिनि पर MP MLA जिन्हनि खे असां चूंडियूं था उहे चाहिनि था त असां वटि सभु कमदार हुजनि ऐं जेके ड्यूटियूं कनि था उहे बि सोचनि था असांजी ॾिहाड़ी मिले थी खॾ में वञी पए असांजो छा मुल्क ॼाणे हे ॼाणनि हर को पंहिंजो जान छॾाए वेठो आहे चवण जो मक़सदु इहो आहे त मुंहिंजा भाउ मुंहिंजा अदा मुंहिंजी ॻाल्हि मां अगरि तोखे तकलीफ़ थी हुजे त मां माज़रत थो कयां हीअ अंदरि सड़े थो हेतिरे सालनि खां वठी रड़ियूं था कयूं चङा भला माण्हू रड़ियूं था कनि त तव्हां सिर्फ़ु पंहिंजे वोट जो सही इस्तेमालु कयो तव्हां पंहिंजे ॻोठ जी हालति ॾिसो तव्हां पंहिंजे शहरनि जी हालति ॾिसो महलनि जी हालति ॾिसो हिन सॼे सिंध जी हालति ॾिसो खणी मुल्क जो हालति ॾिसो किथे तव्हांखे को अमुन नज़र अचे थो किथे का ख़ुशहाली नज़र अचे थी